नाज़रीन, क़म्बर में कोरोना वायरस जा वधीक 15 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ ज़िले में वायरस मुतासिरनि जो अंग वधी 249 थी वियो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे क़म्बर मां रिपोर्टर طفيل چانڊيو सां। जी طفيل, वायरस बाबति छा सूरतहाल आहे? जी हाँ, बिल्कुल ज़िले क़म्बर कोरोना पकड़ने लगो है। ताज़ो में 15 करोड़ 8 केस 5 केस शहदादपुर शहर में 2 केस जेके उहे कोरोना पॉजिटिव आया आहिनि। ॿुधाईंदा हलूं त हीअ 8 जेके केस क़म्बर में आया पॉजिटिव आया आहिनि, इहे हिक ई फैमिली जा मेंबर आहिनि जेके गुज़िरियल ॾींहुं सहाफ़ी इरशाद लाखो जी फैमिली में जेको आहे 9 घर भाती जेको आहे सो पॉजिटिव आया हुआ ऐं अॼु सदन घर मां 8 ॿिया जेके घर भाती आहिनि उहे पॉजिटिव आया आहिनि। यानी हिक ई घर मां हिन वक़्तु जेका आहे 17 घर भाती जेको आहे कोरोना पॉजिटिव आया आहिनि। उन खां पोइ जेको मजमूई अंग आहे पूरे ज़िले जो उहो 249 थी चुको आहे। जी طفيل, अवां जी महिरबानी।